कराची सिंध जे खुराक खाते कणक ख़रीदारी लाइ पॉलिसी जोड़े वरिती। पॉलिसी में चयो वियो आहे त बारदाणो सिर्फ़ उन्हनि खे मिलंदो जिन वटि पंहिंजी ज़मीन जो पासबुक या रेवेन्यू रिकॉर्ड हूंदो। पॉलिसी मूजिबि मिटी घाह या पथरियूं मिलियल कणक ख़रीद कंदड़ सेंटरनि जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। 10% खां वधीक नमीअ वारी कणक ख़रीद नथी करे सघिजे। पॉलिसी मूजिबि ख़रीद कयल कणक खे एहतियात ऐं महफ़ूज़ हंध ते रखियो वञे। जेकॾहिं कणक रखण लाइ सरकारी गोदाम में जाइ न हुजे त मसवाड़ ते गोदाम हासिल करण जी इजाज़त हूंदी। पॉलिसी मूजिबि जिन ते बि ग़बन जो इल्ज़ाम आहे उन्हनि ऑफिसरनि तोड़े मुलाज़िमनि खे कणक ख़रीदारी ऐं ज़ख़ीरे जी ज़िम्मेवारी न ॾिनी वेंदी। पॉलिसी में वधीक चयो वियो त कणक जी ख़रीदारी में अॻुवाट ख़रीदारी लाइ रक़म अदा करणु बदउनवानी ऐं ॾोह तसवुरु कयो वेंदो। पॉलिसी मूजिबि जेकॾहिं का अहिड़ी शिकायत मिले त लाॻापियल डिप्टी डायरेक्टर्स ऐं DFO ऐं सेंटर इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।